नाज़रीन हमारे से रहायो खबरचार वेब टीवी ऐं आवां हाँ आयशा हैदर कंटियारो मुदस्सिर अहमद चनर जी रिपोर्ट मुताबिक कंटियारो में पीपी पारा अवाम दुश्मन न्याज़ी सरकार जे खात्मे जी खुशी में वर्करन पारा रैली कढी वई। रैली जी अगवाणी MPA सैयद सरफराज हुसैन शाह, पीपी तालका कंटियारो जे सदर सैयद गुलाम मर्तज़ा शाह, ज़िले डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी कारी अब्दुल हकीम घांगरो, तारिक अली मंगरियो, महबूब अबड़ो ऐं ॿियनि कई। उन मौके ते सी सरफराज हुसैन शाह चयो त सिलेक्टेड अवाम दुश्मन न्याज़ी सरकार जो खात्मो बि आइन मूजिब आंदो आहे। इमरान खान मुल्की मईशत दाव ते लॻाए छॾी। मुल्क में महंगाई जो बदतरीन तूफ़ान आंदो। पेट्रोल गैस बिजली जा तारीख़ जा सभ खां वधीक अघ वधाया, जंहिं सबब गरीब माण्हुनि जी मामूलाती ज़िंदगी सभ खां वधीक मुतासिर थी। मुल्क जो अवाम बुनियादी हक़नि खां महरूम थियो। हुननि चयो त आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो जी अणथक जदोजहद सबब अवाम दुश्मन न्याज़ी सरकार मां निजात हासिल कयो आहे। तकरीब में तारिक अली मंगरियो, महबूब अली अबड़ो, कारी अब्दुल हकीम घांगरो, नज़ीर घांगरो, मुख्तार सोलंकी, आबिद हिसबाणी, फराज मल्हा, मुनव्वर जमाली, मंजूर अब्बासी, मोहम्मद हनीफ दुनियो, अजीजुल्लाह सुमरो, गुलाम हैदर मल्हा, हाजी खान अबड़ो, मोहम्मद छुट्टल अबड़ो, अयाज अब्बासी, सैयद दरबान शाह, इसाक मंगरियो, शमन मंगरियो, अब्दुल गफूर मंगरियो, अरबेलो ओड, गुलमुनीर मंगरियो, खादिम हुसैन घांगरो, सजण अली जोगी, नजमदीन चना, सैयद जाकिर हुसैन शाह, गुलाम हुसैन जोखियो, नादर जमाली, मुजफ्फर भुट्टो, अब्दुल नबी भुट्टो ऐं ॿिया शामिल हुआ। आख़िर में ख़ुशी में मिठाई पिण विरहाई वई। झुमरियूं पाए जीए भुट्टो जा नारा पिण हया विया। नाज़रीन ॾिसंदा रहो खबरचार वेब टीवी ऐं पढ़ंदा रहो खबरचार अख़बार।